खानपुर महर भरिसां इमाम वाह खे पुल न हुअण सबबि मैयत खे क़ब्रिस्तान पहुचाइण बि वॾो मसइलो बणिजी वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं खानपुर महर भरिसां ॻोठाली शेर मलक में ॻोठाणे इमाम बख़्श मलक जी घरवारी मसमात ताज बीबी बीमारी विघे लाॾाणो करे वई। ॻोठाणनि फोती औरत जे मैयत खे इमाम वाह वटां पहिरें पंधु पाणी मां टपाए क़ब्रिस्तान आंदो, जिते मढ़ मिटी मां हवाले कयो वियो। यादि रहे त 3 महीना अॻु बि साॻे ॻोठ में ॻोठाणे सुखियो मलक जी घरवारी मसमात मरियम ख़ातून फौत थी वई, जंहिंजे लाश खे पिणु इमाम वाह वटां काठ जे हथरादू ठहियल पुल मां गुज़ारे क़ब्रिस्तान पहुचायो वियो। मैयत खे वाह मां टपाइण वारा फुटेजिस सोशल मीडिया ते वायरल थियण बाद सिंध हुकूमत नोटिस वरितो, पर 3 महीना गुज़रण बावजूद उन ते अमल नाहे थी सघियो। इन हवाले सां ॻोठाणनि वज़ीर मलक, गुलाब मलक ऐं ॿियनि जो चवणु आहे त हिन जदीद दौर में बि हू रोड रस्तनि जे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। इमाम वाह खे पुल न हुअण सबबि न रुॻो अचु वञु मुतासिर थी रही आहे, पर मैयत खे क़ब्रिस्तान पहुचाइण पिणु वॾो मसइलो बणियल आहे। हुननि सिंध हुकूमत समेत ॿिनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त इमाम वाह ते पुल ठहिराए संदन परेशानी ख़तमु कई वञे। अज़ीम सियाल, HSTV न्यूज़, खानपुर महर।